بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. जेको दर्स जेको علامات الساعة الكبرى जेको पहिरियां दर्स थी हुई, ॿियो नंबर आहे उन जो तकमिला। उन में थोरी ग़लती थी वई। हिकिड़े में असां ॿुधायोसीं त जेके 10 अलामतूं वॾियूं आहिनि उन्हनि मां उहा हुआ ख़ुरूज शम्स मिन मग़रिबिहा। मूं चयो त सिजु निकिरंदो ओभर पासे, न, इहा ग़लती थी वई आहे। सिजु निकिरंदो ओलह पासे, सिजु निकिरंदो ओलह पासे। उन जे हिकिड़ो तंबीह कयूं था। इंशा अल्लाह हाणे इहो पूरो कयूं था, कोशिशि कयूं था त हिन जो जेके रहियल आहिनि शयूं ॿुधायूं तकिड़ो तकिड़ो। ॿियो बसि इहो ॿुधायूं त अलाह ताला दज्जाल क़ुर में छो कोन आंदो, छो जो असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़ी जेके वॾियूं अलामतूं जेके थींदियूं उन्हनि जो काफ़ियुनि जो ज़िक्र क़ुर में अची वियो, पर हिन दज्जाल जो छो कोन आयो, तंहिंजे करे नबी करीम तमामु घणो हिन जो तहदीर कंदो हो। जॾहिं बि साहबनि सां मिलंदो त उन्हनि खे चवंदो हो त दज्जाल खां बचो, दज्जाल खां बचो। ऐं इहे जेके क़ुर में आयतूं अचनि थियूं काफ़ी अची वियूं जेके जंहिंमें अलामतूं आहिनि, पर दज्जाल जो ज़िक्र इन में कोन आयो। सिर्फ़ु आयो त ईसा अलैहिस्सलाम ईंदो। ईसा अलैहिस्सलाम जो अचणु उहो आहे दज्जाल जी निहायत पछाड़ी, छो जो उहो उन दज्जाल खे मारींदो। इहो हिकिड़ो यानी निशानी क़ुर में अचे थी। बाक़ी ॿियूं जेके आयतूं क़ुर में अचनि थियूं उहो दज्जाल जो उन जो ज़िक्र कोन्हे, सरीह कोन्हे। जीअं आयत में हिकिड़ी अचे थो त अलाह ताला चए थो हत्ता इज़ा फुतिहत याजूज व माजूज व मिन कुल्लि हदबिन यंसिलून। इहे दज्जाल जो सूरत अल अंबिया में 96 आयत जेकी आहे इहा याजूज माजूज जो ज़िक्र इन में अची वियो। ॿी जॻह ते अचे थो जिथे यानी सूरत अल अनआम में 158 आयत में त अल्लाह साईं चए थो यौम यअती बअदु आयाति रब्बिका ला यनफउ नफ्सन ईमानुहा लम तकुन आमनत मिन क़ब्ल। अल्लाह साईं चए थो त के आयतूं यानी के अलामतूं जे अची वियूं त उन खां पोइ इंसान जो ईमान नओं या तौबा क़बूल न थींदी। हाणे इहा आयत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ी ऐं पोइ दज्जाल जो सहाबिन खे ज़िक्र कयो त उन्हनि मां इहो हूंदो। इहा आयत जेके लम तकुन आमनत मिन क़ब्ल, उन खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो पंहिंजे सहाबिन खे सलास इज़ा ख़रजन लम यनफउ नफ्सन ईमानुहा। 3 शयूं इहे जे आयूं त पोइ इंसान तौबा न करे सघंदो, पंहिंजो ईमान ताज़ो न करे सघंदो। उन्हनि मां कहिड़ियूं आहिनि? पोइ सहाबिन खे पहिरियां चई अद-दज्जाल व दाब्बा व तुलूउ अश-शम्स मिन मग़रिबिहा। चई दज्जाल व दाब्बा जेको चवंदो जानवर जेको घोड़े वांगुरु हूंदो जेको मके में निकिरंदो। उन खां पोइ वरी चई त सिजु ओभर पासे जॾहिं निकिरंदो। यानी क़ुर में इशारो आहे दज्जाल जो, बाक़ी सिधो सो अलामत क़ुर में इहो कोन आयो आहे। बाक़ी ईसा अलैहिस्सलाम जो जिथे किथे क़ुर में आयो त आख़िरी ज़माने में ईंदो। ऐं ईसा अलैहिस्सलाम उहो अचे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो इन ईसा हुव अल्लज़ी यक़्तुलु दज्जाल। अल्लाह ताला ईसा अलैहिस्सलाम खे लाहींदो त हाणे इन जेके दज्जाल आहे निकितो आहे मुंहिंजे ॿारनि खे तंग कयो अथसि, हाणे इन खे क़तलु कर। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े सहाबी चयो या रसूल अल्लाह तूं त असांखे दज्जाल खे एॾो थो ड्रिॼारीं ॼण की हींअर ॼाण निकितो हिन खजिनी बाग़नि मां, ॼाण निकितो। सहाबिन खे चई हा मां हर नबी पंहिंजे उम्मत ते ड्रिॼंदा दज्जाल खां, मां बि तव्हां ते ॾाढो इन जे करे ड्रिॼां थो। ऐं असांखे इन जे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियो आहे त निमाज़ जे में आख़िरी निमाज़ जे पछाड़ी तहियात पढ़िजे थो, पोइ दुरूद पढ़िजे थो। त उन खां पोइ असांखे छा चवणो छो नबी करीम दुआ सेखारियो आहे। हदीस अबू हुरैरा अन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल इज़ा तशहद अहदुकुम फल्यस्तइज़ बिल्लाहि मिन अर्बअ। जे सभु पढ़ी छॾियईं तहियात ऐं दुरूद त उन खां पोइ नबी करीम अबू हुरैरा खे चयो त फल्यस्तइज़ बिल्लाह 4 शयुनि खां अल्लाह खां नजात घुरे। पहिरियां यक़ूल अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन अज़ाबि जहन्नम। अल्लाह साईं असांखे दोज़ख खां बचा। उन खां पोइ व मिन अज़ाबिल क़ब्र, क़ब्र जे अज़ाब खां। व मिन फितनतिल महया वल ममात, दुनिया में रहणु उथणु वेहणु इन खां बि बचाइजां हराम शयुनि खां। पोइ वरी चओ मिन शर्रि फितनतिल मसीह दज्जाल। इहा हदीस मुतफ़क़ आहे, सही बुख़ारी मुस्लिम में आहे। हर निमाज़ में असांखे इन खां दज्जाल खां असां अलाह खां घुरिणो आहे त अलाह साईं असांखे इन शइ खां बचा, छो जो इहो वॾी फितनो आहे। ठीकु ठाक मुस्लमान सम्झंदो पंहिंजे पाण खे मां मोमिन आहे ऐं उन जे अॻियां फिरी वेंदो इस्लाम मां निकिरी ऐं उनखे मञंदो त ही पहिरियां हू चवंदो त मां रजुलुन सालिह, मां इंसान सालिह, पोइ वरी चवंदो त मां नबी आहियां, पोइ चवंदो त मां तव्हांजो ख़ालिक़ मालिक आहियां,
सो जेके माण्हू थोरा थोरा तरतीब से हुन हू करामतूं मोजिज़ा करे अहिड़ियूं शयूं फितनो करे ॾेखारींदो न पोइ उनखे मञींदा। सो सहाबी एॾो ॾिजंदो पियो। हिकिड़ो वाक़ियो थियो उते मदीने में, त उहो पोइ सहाबीन अचे ॻाल्हि हलाई त या रसूल अल्लाह दज्जाल लॻे थो त इहो निकितो आहे, हींअर दज्जाल लॻे थो त निकितो आहे। त सहाबिन खे हिक ॿिए खां पुछणु लॻा त छा आहे। पोइ मदीने जे हिकिड़े पाड़े में भरिसां यहूदी बि रहंदा, उते हिकिड़ो घरु हो। सो उन्हनि में हिकिड़ो हूंदो हो थोरो इहो तावीज़ ऐं जादू सिखंदो हो ऐं कमु इहो कंदो हो ऐं चवंदो हो माण्हुनि खे त मां मुस्लमान हा। ऐं उन्हनि जा घर वारा बि ईअं चवंदा हुआ, पर उन्हनि जे दिलि ईमान कोन हूंदो हो दिलि में। सो उन जो क़िसो हींअर ॿुधायूं था। उन जो आहे क़िसत इब्न सयाद, तमामु वॾो क़िसो आहे, छो जो सहाबी बि डिॼंदा हुआ ऐं नबी करीम डिॼी वियो त हींअर ई निकिरी वियो आहे इहो दज्जाल काफ़िर। सो नबी करीम खे चयो, नबी करीम तयारु थियो त मां इन खे ॾिसां। इन जो क़िसो इहो आहे इब्न सयाद फ़ी अहद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी करीम जे टाइम में मदीने जे कंहिं कुंड पासे सां यहूदी रहंदा। उन मां हिकिड़ो नौजवान छोकिरो हो, ग़ुलामुन यहूदी इस्मुहु इब्न सयाद, उन जो नालो इब्न सयाद। इश्तबह अमरो, माण्हुनि खे शक थी पियो त लॻे थो इहो ई दज्जाल आहे। पोइ नबी करीम खे ॿुधायनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नहु दज्जाल हाणे निकितो आहे या रसूल अल्लाह। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयुनि त मूंखे फ़ुर्सत ॾियो, मां इन सां मिलां ऐं इन सां ॾिसां। त हदीस अचे थी इब्न अन अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु अन्हु अन उमर इब्न ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु इंतलक़ मा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अब्दुल्लाह बिन उमर चए थो त बाबो यानी उमर बिन ख़त्ताब ऐं नबी करीम निकिरी मदीने मां कंहिं कुंड पासे खां वञी ॾिसनि पिया, 43 टाइम खां पोइ वञनि पिया त असीं ॾिसूं इहो दज्जाल आहे या केरु आहे। ऐं हज़रत उमर निकितो उन सां गॾु ऐं ॿिया बि 2-3 माण्हू उन्हनि सां हुआ। पोइ उन्हनि नबी करीम खे गॾु वठी विया। अञा उन्हनि चयुसि त हिन बाग़ जे पोयां आहे उनजो घरु। त नबी करीम चयो त तव्हां पासे ते थी बीहो, मां ॾिसां हिनखे। पोइ हज़रत उमर ऐं नबी करीम खजिन में लिकी, शाम जो टाइम हो, ॾिठुनि परे खां त हीअ ॿारनि सां रांदि पियो खेॾे। आइंदा अतमा हदीस में आहे, आइंदा अतमा चवंदा आहिनि यानी को दड़ो हुजे मिटीअ जो या पथरनि जो, उन जे पोयां ॿार रांदि पिया खेॾनि। अतमा उन जेको दड़ो उनजो नालो बनी मगाल आहे। इहो यहूदियुनि जी हिकिड़ी ज़ात हुई बनी मगाल। वक़्त क़ारब इब्न सयाद यौमइज़िन अल-हुल्म, यानी ॼाण जवानी थियो उहो छोकिरो, यानी अल-बुलूग़, यानी क़रीब मिन 15 ज़रे घटि 15 साल उमिरि उन छो जी इब्न सयाद जी हुई। फलम यशउर हत्ता ज़रब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़हरहु बियदिह, नबी करीम पोयां अची उनखे ख़बर कोन पई त नबी करीम पोयां ॾिसे बि थो। पर उनखे उनजी माउ जेकी न उन परे खां साईं खे ॾिठो त साईं अचे बि थो, त हुनखे हकल कयईं छोकिरे खे त मुहम्मद अचे बि थो। त हीअ नबी करीम खे ख़बर पइजी त हाणे हुननि ॾिठो मूंखे, त नबी करीम अची जल्दी ऐं इब्न सयाद जे पोयां अची फ़ज़रब रसूलुल्लाह ज़हरहु बियदिह, अचे हुनजे पुठीअ खे थप हयईं पुठीअ में। त नबी करीम चयुसि तशहदु अन्नी रसूलुल्लाह, मञी थो त मां अलाह जो रसूल आहियां। त चयो त इब्न सयाद चयो, उन चयो अशहदु अन्नी, उन चयुसि मां तुंहिंजी शहादत पढ़ां थो तूं नबी आहीं, पर तूं बि मञी थो त मां बि नबी आहियां। त नबी करीम खे चए थो त मुंहिंजो बि तूं बि कलमो पढ़ त मां बि रसूलुल्लाह आहियां। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ॾे ॾिसी, नबी करीम चयो अशहदु अन्नक रसूलुल्लाह अल अमीन। इब्न सयाद चयुसि मां कलमो तो ते पढ़ां थो। इब्न सयाद चयो मां तो ते कलमो पढ़ां थो, पर मूं ते बि पढ़, मां बि नबी आहियां। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते थोरो परे थी ऐं चयईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल आमनतु बिल्लाहि व रसूलिहि, मां अलाह ऐं रसूलनि खे मञां थो। क़ाल लहू रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मादा तरा इब्न सयाद, छा थो ॾिसी मूंखे ॿुधा। क़ाल इब्न सयाद अतीनी सादिक़ुन व कादिब, चए थो मां 2 शयूं ॾिसां थो, हिकिड़ो सचो आहे ॿियो कूड़ो आहे। फ़क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुलिक़ अलैका अल-अम्र, तोखे त इहो को जिन्नाती मसइलो थियो आहे, छो जो सम्झ में कान थी अचे तोखे छा थो थिए। क़ाल लहू रसूलुल्लाह, हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो इब्न सयाद खे त इन्नी ख़ब्बअतु लक ख़बीआ, यानी मूं तुंहिंजे लाइ हिकिड़ी लिकाई शइ रखी आहे, त जे तोखे उन जी ख़बर हुजे त तूं ॿुधा। त उन इब्न सयाद चयो त हूअ दुख ईअं चई, यानी सॼो लफ़्ज़ न पियो चई सघे,
पर हुन इहो पियो चयो त अदुख अलाह से हुन ज़बान खे पकड़े छॾियो ऐं इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त इख़्सा फलन तअदू क़दरक चईसि ख़ामोश थी पंहिंजे हद खां न टुपी सघंदे चयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे लाइ इहो दुखान यानी इहो लफ़्ज़ लिकायो हो पर शैतान उन्हनि खे सॼो लफ़्ज़ कोन ॿुधाए सघिया त छा आहे लिकियल पर नबी करीम चयसि तूं पंहिंजे हद खां टुपी न सघंदे हिते हज़रत उमर ख़त्ताब चई या रसूल अल्लाह ज़रनी या रसूल अल्लाह अदरिब उनुक़ या रसूल अल्लाह मूंखे इजाज़त ॾे मां हिन खे हींअर ख़तमु कयां हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उमर खे चई त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो इन यकुन हुआ फलन तुसल्लत अलैहि जे उहो दज्जाल आहे जेको सचो त पोइ उनखे त तूं कोन मारे सघंदे या इब्न ख़त्ताब पर जे उहो आहे त पोइ मां जे आहियां त मां वेठो आहियां त मां हिन खे इनशा अल्लाह यानी तव्हांखे कुझु कोन थींदो छो जो अलाह ताला हुकुम कयो हो त जे दज्जाल खे सिर्फ़ु ईसा अलैहिस्सलाम मारींदो त नबी करीम फरमायो उमर जे उहो आहे त पोइ तूं कोन मारे सघंदेसि ऐं मां हिन जे शान में मां ॾिसां थो त छा आहे ख़बर पए छो जो नबी करीम साहबिन खे ॿुधाए छॾियो हो त उनखे सिर्फ़ु दज्जाल खे ईसा अलैहिस्सलाम मारींदो हिते ॿी रिवायत अचे थी سالم بن عبد الله سمعت عبد الله بن عمر يقول انطلقنا بعد ذلك رسول صلى الله عليه وسلم أبي بن كعب الأنصاري إلى النخل التي فيها ابن صياد हिते रिवायत बि अचे थी त हज़रत उमर ऐं उबई बिन काब ॿियो बि सहाबी हिकिड़ो जो अंसारी उहे निकिता वरी बि नबी करीम चयो त मां हिन खे ॾिसां चोरीअ ॾिसां त नबी करीम कंहिं बाग़नि जे खजनि जे पोयां लिकी ऐं हुनखे ॾिसे पियो उहो यख़्तल यानी पंहिंजे हू जीअं न ॾिसे त ॾिठईं त हीअ परे इब्न सयाद जेको आहे सुतो पियो आहे ऐं कुझु आवाज़ बि थो कढे यानी कंहिं चादर मथां रखे ऐं लहू ज़मज़म फ़रआहु वलहू ज़मज़म यानी ज़मज़म जो मक़सदु यानी आवाज़ बि थो कढे ईअं ग़रीब आवाज़ त हिते नबी करीम के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्न सयाद जेकी उनजी माउ हुई त उन परे खां हुनखे सॾु कयो पंहिंजे पुट खे ऐं चयईंसि इब्न सयाद या साफ़ उनजी या साफ़ चवंदासीं इब्न सयाद खे हादा मुहम्मद फ़तार इब्न सयाद उन पंहिंजे माउ हुनखे छोकिरे खे चयो मुहम्मद आयो अथई त हिते उथियो जल्दी फ़क़ाल रसूलुल्लाह लव तरक्तहु बैन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त थोरो छॾेसां त मां ॾिसां हीअ छा थो चए त मां सम्झी वञा त हिन खे छा आहे जिन्नात मसइलो अथसि या दज्जाल आहे पर हिन माण्हू हुनखे सॾु करे ऐं जल्दी हुनखे ॿुधायो त यानी नबी करीम अची वियो अथई हिते ॿी रिवायत अचे थी इब्न सईद अल ख़ुदरी रज़ियल्लाहु अन्हु क़ाल लक़ीतु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर व उमर यानी मअ इब्न सयाद फी बअद तुरुक़ अल मदीना इब्न सईद चए थो त मां ॾिठो इहो सहाबिन सां इहो छोकिरो बि हले चले पियो त फ़क़ाल लहू रसूलुल्लाह अतशहदु अन्नी रसूलुल्लाह पुछई हुन छोकिरे खां त तूं मञी थो त मां अलाह जो रसूल हा त हुन छा चयो उहो अंत तशहदु अन्नी रसूलुल्लाह नबी खे चई त तूं बि शहादत कलमो पढ़ंदे त मां बि रसूल हा त साॻी इहा ॻाल्हि हुन जे ज़िद ते हुई नबी करीम हुनखे चयो छा थो ॾिसीं तूं ॿुधा छा थो ॾिसीं चई त क़ाल अरा अर्शन अलल मां चई मां बादशाही थो ॾिसां पाणी जे मथां फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरा अर्श इब्लीस अलल बहर इब्लीस जो मुल्क थो ॾिसीं वमा तरा जेको बि ॾिसीं थो इहो शैतानी हरकत अथई ऐं शैतान जो अर्श थो ॾिसीं ऐं सहाबिन खे नबी करीम चयो लुबिस अलैहि दावा सहाबिन खे चई हीअ शैतानी हरकत हिनखे थी थिए ऐं हीअ बि इन्हनि सां जुड़ियल आहे शैताननि सां लुबिस अलैहि ते ॿी बि रिवायत थो अन अबी सईद अल ख़ुदरी रज़ियल्लाहु अन्हु क़ाल ख़रजना हुज्जाजन अबू सईद चए थो हज जे लाइ असीं निकितासीं ऐं असां सां माण्हू तमामु घणा हुआ उन्हनि माण्हुनि सां गॾु इब्न सयाद बि हो इहो छोकिरो फ़नज़रना मंज़िलम फ़तफ़रक़नास सभु को थकिजी पियासीं रस्ते में कंहिं वणनि हेठां वेठा छांव मींहुं त चए पियो जिथे मां बि वेठुसि वण जे हेठां त उते हीअ बि छोकिरो अचे मुंहिंजे भरिसां अचे वेठो ऐं मता हो सामान पंहिंजो खणी अचे मुंहिंजे भरिसां अचे वेठो फ़क़ुल त इन अल हर शदीद चई अबू सईद हुनखे चयो त गर्मी ॾाढी आहे हिन वण जे हेठां अचे वेह
पोइ हू पाण अचे वेही रहियो अबू सईद सां गॾु, पंहिंजो सामान खणी अबू सईद जे भरिसां अचे, उनजे वण जे हेठां अचे वेठो। त अबू सईद उन खां पुछे पियो, पुछईंसि त छा थो ॾिसीं, छा मसइलो आहे? चईंसि तर्स। वञी पोइ खीरु खणी आयो। पोइ अबू सईद खे बि पहिरीं इशरब अबा सईद चईंसि खीरु पी। पोइ हुन खीरु पीतो, पाण बि पीतई। पोइ उते अबू सईद पुछे छा माण्हू ॻाल्हियूं था कनि, हे त तूं दज्जाल आहीं छा आहीं? त हुन छा चयो अबू सईद खे? अबू सईद खे चयईं त माण्हू रुॻो था मूं ते चवनि त तूं दज्जाल आहीं, तूं अलाए छा आहीं। मां त एतिरो परेशान आहियां जो चवां थो को वण में रसो ॿधी ऐं पंहिंजी ख़ुदकशी कयां, छो जो मां ॾाढो परेशान थियो आहियां। जेके रुॻो मूंसां माण्हू चवनि था त तूं दज्जाल आहीं अलाए छा। सो अबू सईद चयो त इते मूंखे थोरो आराम आयो। अबू सईद खे चई माण्हू कोन था ॾिसनि त मां निमाज़ बि पढ़ां थो ऐं नबी करीम जी हदीस बि ॿुधां थो रसूलुल्लाह, ऐं रसूल खे मञां थो। ऐं रसूल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त दज्जाल अक़ीम आहे ऐं इहो कीअं थींदो। ऐं मां इन टाइम में कुझु वॾो थियो हो त चई त हाणे मूं शादी बि कई आहे, मुंहिंजे माई खे पेट बि आहे, ऐं तव्हां छो था मूं ते ईअं चओ त मां हींअर मूंखे औलाद बि थियण वारो आहे ऐं मां मदीने में थो रहां। तव्हां इहो बि कोन था सोचो त नबी करीम चयो त दज्जाल मदीने में कोन अची सघंदो। ऐं मां हींअर केॾे थो हलां अबू सईद, तोसां गॾु हलां थो मके। तव्हांखे नबी करीम चयो कोन हो त दज्जाल मके मदीने कोन अची सघंदो। त अबू सईद चए थो त मां ओॾीमहिल कुझु मूंखे सुकून मिलियो, पक थी त हीउ दज्जाल न आहे। अबू सईद चए थो थोरो वेही चई त अमा वल्लाह इन्नी ला आरिफ़ु मौलिदहु व ऐन हुअ आन। चई त मूंखे त हींअर बि ख़बर आहे त दज्जाल किथे आहे ऐं किथे वेठो आहे, इहा सभु मूंखे ख़बर आहे। त अबू सईद चयोसि तब्बन लक साइरल यौम। चई वॾो को बेमान ऐं वॾो को यानी किनो हुई, मूंखे सॼो ॾींहुं परेशान करे छॾियो अथई। इते इब्न सयाद जेको आहे त आलिम चवनि था त इहो कुझु शैतानी हरकतूं उन सां थींदियूं हुयूं ऐं माण्हू सम्झनि पिया त हीउ दज्जाल छो जो के आवाज़ ॿुधंदा हुआ, के इहे हरकतूं कंदो हो, पर दज्जाल इहो न हो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबिन पुछनि पिया या रसूलल्लाह केतिरो टाइम ही दज्जाल हिते ज़मीन में रहंदो? त नबी करीम फरमायो त यसीहु फिल अर्द कल गैस इस्तदबरतहु अर्रीह। हवा जीअं हले थी न ईअं सॼी दुनिया में जल्दी चकर ॾींदो। ऐं 40 ॾींहं नबी करीम सहाबिन खे चयो त हीअ दुनिया में हिते रहंदो। हिते जो फी अक़तार अल अर्द, सॼी दुनिया घुमंदो, सिर्फ़ु मको ऐं मदीनो कोन अची सघंदो। ॿियो हदीस आहे अन जाबिर रज़ियल्लाहु अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल यख़रुजु दज्जाल फी हफ़नतिन मिन अद्दीन व ख़िफ़तिन मिन अद्दीन व इदबारन मिन अल इल्म। सहाबिन खे नबी करीम चयो त जेॾीमहिल इल्मु घटि थींदो, माण्हुनि खे हक़ हलाल जी का शइ हराम जी ख़बर न हूंदी ऐं जहालत वधी वेंदी। वलहु अर्बऊन यौमन यसीहुहा, 40 ॾींहं उन खे आहे त इहे 40 ॾींहं सॼा इहे घुमंदो। पर नबी करीम सहाबिन चयो या रसूलल्लाह, नबी करीम चयो 40 ॾींहं हुनजा ईअं हूंदा पहिरियों ॾींहुं हुनजो अहिड़ो हूंदो ॼण की को साल आहे, ॿियो ॾींहुं हुनजो अहिड़ो हूंदो ॼण की महीनो आहे, पोइ टियों ॾींहुं जेको हुन ईंदो ॼण की हफ़्तो आहे, पोइ ॿिया ॾींहं जेके आहिनि सभु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त बाक़ी ॿिया जीअं हींअर तव्हांजा ॾींहं आहिनि। बाक़ी अय्याम मिसल अय्यामिकुम वलहु हिमारुन यरकबु अर्द बैन उज़नैहि 40 ज़िराअन। नबी करीम चयो वॾो गॾह हिकिड़ो हूंदुसि, कन वॾा हूंदसि, उन ते ई घुमंदो फिरंदो। ऐं सहाबिन हिते परेशान थिया त एॾो वॾो हूंदो। फ़यक़ुल अना, पोइ चवंदो अना रब्बुकुम व इन रब्बकुम, हू चवंदो माण्हुनि खे मां तव्हांजो ख़ालिक़ मालिक आहियां। त नबी करीम फरमाए थो व इन रब्बकुम लैस बिअअवर, यानी संभालियो ऐं अलाह ताला तव्हांजो काणो न हूंदो। त ऐं उन्हनि जे मकतूबुन बैन ऐनैहि क़ाफ़ फ़ा रा, यानी काफ़िर कफ़र, यानी पाण काफ़िर आहे। यक़रउहा कुल्लु मुमिनुन कातिब व गैरु कातिब। नबी करीम चए थो त मोमिन जेको हूंदो उनखे सुञाणींदो ऐं अखर पढ़ंदो, खणी लिखियलु पढ़ियलु हुजे माण्हू या न हुजे। यमुरु बिकुल्लि माइन व मनहल इल्ला अल मदीना, हर जिथे माण्हू हूंदा मख़लूक हूंदी उते वञी सघंदो। ऐं मदीने ऐं मके अलाह साईं हराम करे छॾिया हिन ते,
छो जो उन मलाइक बीठा आहिनि उतूजद मलाइकुन बि अबवाबिहा। त नबी करीम ॿी हदीस में चए थो त क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंक़ाबिल मदीनत मलाइका ला यदखुलुहा अत्ताऊन वला दज्जाल। इहा हदीस आहे मुत्तफ़क़ सही बुख़ारी मुस्लिम में। त यानी हिन में ताऊन जेकी वॾी बीमारी हिकिड़ी ईंदी जो हुन में माण्हू तमामु घणा मरी वेंदा। नबी करीम फरमातो उहो ताऊन बि मके मदीने में न ईंदो ऐं दज्जाल बि न ईंदो। ॿी हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो यातिल मसीह मिन क़िबलिल मशरिक़ ओभर पासे ईंदो हिम्मतुहुल मदीना हत्ता इज़ा जाअ दबर अहद। मदीने जे वेझे ईंदो कोशिशि कंदो त उहो अंदरि न घिड़ी सघंदो। इहा हदीस आहे सही बुख़ारी। ॿी हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो जबल उहद मदीने में मथां चढ़ी ऐं मुंहिंजे मस्जिद ॾे ॾिसंदो। फिर वअन्नहु यसअदु वयंज़ुर इलल मस्जिद अन्नबवी मिन बईद वयक़ूल लिमन हौलहु। जेके उन सां गॾु हूंदा माण्हू उन सां अतरौन अल क़स्र फिलाणो बंगलो ॾिसो था अछो। यानी नबी करीम जो जेकी मस्जिद आहे चवंदो त इन ते हमिलो कयो। पर जे ईअं चवंदो त मलाइक खणी अॻियां बीहंदसि उन जे अचे मुंहं में अॻियां तरारो खणी बीह रहंदसि पोइ भॼंदो शाम ॾे उते हुनजो मौत लिखियलु हूंदो। इहा रिवायत मुस्लिम जी आहे। ॿी रिवायत में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे ॾींहुं ख़ुतबे में चयो त सहाबिन खे चई यौमुल ख़लास वमा यौमुल ख़लास यौमुल ख़लास मा यौमुल ख़लास। बचो उन ॾींहं खां बचो उन ॾींहं खां। सहाबी परेशान थी विया। 3 दफ़ा नबी करीम चयो। चई सहाबी पुछे रसूल के छा खां बचूं कहिड़ो उहो ॾींहुं आहे। चई त यजी उद्दज्जाल फयसअदु उहुदन जबल उहुद ते चढ़ी ऐं मदीने ॾे ॾिसंदो ऐं पंहिंजा जेके गॾु हूंदसि उन्हनि खे चयो अतरौन हदल क़स्र अल अबियद। अछो घर ॾिसो था यानी मस्जिद अहमद यानी नबी करीम जी मस्जिद खे ॾिसंदो ऐं उहो कोशिशि कंदो चवंदो त इन ते हमिलो कयो पर अॻियां अचे मलाइक बीहंदसि जुर्फ़ में अचे हुनखे अॻियां तरारू ॾेखारींदा पोइ उहो हटंदो ऐं ओॾीमहिल ज़मीन हिलजी वेंदी। 3 दफ़ा ज़मीन लुॾी वेंदी पोइ हिते जेके हूंदसि माण्हू पाण ई पाण मोटंदा ऐं जेके मदीने में मुनाफ़िक़ ऐं फ़ासिक़ हूंदा इन 3 लुॾण सां सभु निकिरी ॿाहिरि मदीने मां ॿाहिरां बीहंदा त पोइ उन जे मुंहं में दज्जाल अॻियां बीहंदो पोइ उहे उन्हनि जे पोइ उन सां गॾु थी वेंदा। इहे जेके मुनाफ़िक़ हूंदा ज़ईफ़ ईमान। उन में ॿी हदीस अचे थी उहा बि ईअं आहे पर थोरो उन में कुझु लफ़्ज़ वधीक आहिनि। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो जबल उहद खां लहंदो मदीने मुंहिंजे मस्जिद ॾे मुंहुं करे अचण जी पर उते हिकिड़ी सबख़ा यानी को गप हूंदी अॻियां ज़मीन में उते बीहंदो पोइ उन जे अॻियां जेॾीमहिल बीहंदो त मदीनो 3 दफ़ा लुॾी वेंदो हिलजी वेंदो सॼो मदीनो। त मुनाफ़िक़ जेके बि जंहिं दिलि में ईमान कमज़ोर हूंदो ऐं मुनाफ़िक़ हूंदो त उहे निकिरी ॿाहिरि हिन जे मुंहं में पवंदा पोइ उहे काफ़िर ऐं मुनाफ़िक़ उन सां मिलंदा उन सां गॾु थी वेंदा। हिते ॾिसो था त ॾाढियूं हदीसूं अचनि थियूं असीं मुख़्तसर करे ॿुधायूं था। नबी करीम एतिरियूं हदीसूं दज्जाल जो ॿुधायूं जो घिटियूं जेके हलंदो उन में नबी करीम ॿुधाए वियो आहे ऐं कहिड़े मदीने खां बि निकिरंदो कहिड़ा पासा वठंदो कहिड़नि जे बाग़नि ते भरिसां लंघंदो ऐं शाम ॾे वञण जे लाइ जेके बि हूंदसि गॾु जेके जादूगर हूंदसि गॾु उन्हनि जी बि सिफ़तूं ॿुधाई छा लटा हूंदनि छा पाईंदा सोन जा ताज हूंदनि मथे ते। पर चए थो नबी करीम इहे सभु जादूगर हूंदा माण्हुनि खे मोजिज़ा करामतूं करे ॿियनि माण्हुनि खे ॾेखारींदा माण्हुनि लेखे त हीअ सही आहे ऐं हिन जूं करामतूं आहिनि पर इहे सभु दज्जाल हूंदा हिन वांगुरु हिन सां गॾु हूंदा। तमामु क़िसो वॾो आहे दज्जाल जो। इंशा अल्लाह कोशिशि कंदासीं त मां मुख़्तसर करे हर 10-15 हदीसुनि में जेको हिकिड़ी मुख़्तसर करे हदीस जेकी सम्झ में अचे थी उहो तव्हांखे ॿुधायां थो। छो जो अञा क़िसो दज्जाल जो वॾो आहे उन जा फितना वॾा तमामु घणा आहिनि। असीं कोशिशि कयूं था त अलाह साईं असांखे तव्हांखे सभिनि खे इन मुसीबत मां बचाए ऐं इन जो सॼो इल्मु जेको असांजी इन जी दज्जाल जी सिफ़त असांखे ख़बर पइजी वञे असीं पंहिंजे अहल औलाद खे घर वारनि खे सभिनि खे ॿुधायूं। छो जेसिताईं इन जो ज़िक्र पियो हूंदो थींदो त इहो न निकिरंदो निभाउ हुजे न त पोइ उन जो टाइम वेझो थी वेंदो सफ़ा। हादा वल्लाहु आलम बिस्सवाब सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।